बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। होसड़े रिपोर्ट मौलाई मुमताज़ उड होसड़े लट मिक्स बचत कंपनी जी ट्रांसपोर्ट ज़रिए आसपास जे ॻोठनि भरिसां सड़ियल भाॼियूं ऐं फ्रूट कचिरो उछलाइण रोज़ जो मामूल। कचरो आबादी में उछलाइण गंदगी सबब ॿारनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजण लॻियूं। ख़बर मूजिब मिक्स बचत कंपनी जी ट्रांसपोर्ट जी गफ़लत। मिक्स बचत कंपनी जो सड़ियल बदबूदार भाॼियूं फ्रूट रोज़ राति जो मेन टंडो पवंद रोड जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे भरिसां उछलाइण करे गंदगी जा ढेर केतिरियूं ई बीमारियूं जनम वठण लॻियूं। मिक्स कंपनी जे उछलायल कचिरे ते ॻोठ जे ॿार रांदि खेॾण करे केतिरा ई ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजण लॻा। प्रवासियुनि तरफ़ां बाअसर कंपनी जे माण्हुनि खे कचिरो उछलाइण खां काफ़ी दफ़ा रोकियो वियो, पर बाअसर हुजण जे करे कचिरो उछलाइण रोज़ जो मामूल बणियल। इंतिज़ामिया अघोर निंड सुतल, कंहिं बि नोटिस न वरितो। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अव्हां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।